तव्हांखे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे, हमले में ज़ख़्मी थियल सहाफ़ी एयर एम्बुलेंस ज़रिए एयरपोर्ट पहुची वियो आहे। अवां ख़बर शेयर कंदासीं। नसरुल्ला गडाड़ी खे आगा खान अस्पताल मुंतकिल कयो पियो वञे। इहो चवण आहे सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण जो। वॾे वज़ीर जी हिदायत ते समूरो ख़र्च सिंध सरकार बर्दाश्त कंदी। सूबाई वज़ीर जो अहिड़ो चवण आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। नसरुल्ला गडाड़ी जी जल्द सिहतयाबीअ लाइ दुआ गो आहियूं। तव्हांखे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे, कराची मां हमले में ज़ख़्मी थियल सहाफ़ी एयर एम्बुलेंस ज़रिए एयरपोर्ट पहुची वियो आहे। नसरुल्ला गडाणी खे आगा खान अस्पताल मुंतकिल कयो पियो वञे। अवां ख़बर शेयर कंदासीं। कराची खां हमले में ज़ख़्मी थियल सहाफ़ी एयर एम्बुलेंस ज़रिए एयरपोर्ट पहुची वियो। नसरुल्ला गडाड़ी खे आगा खान अस्पताल मुंतकिल कयो पियो वञे। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे, कराची मां हमले में ज़ख़्मी थियल सहाफ़ी एयर एम्बुलेंस ज़रिए एयरपोर्ट पहुची वियो आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे आमिर सुप्रे सां। जी आमिर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, जेको सहाफ़ी आहे नसरुल्ला गडानी वो कराची एयरपोर्ट पहुची वियो आहे, जंहिं बाद उनखे एम्बुलेंस ज़रिए हिकु निजी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ॿिए तरफ़ सिंध जो सीनियर सूबाई वज़ीर इतलाह शर्जील इनाम मेमण पिणु चयो आहे त वज़ीर आला सिंध जी हिदायतुनि ते सिंध हुकूमत पारां जेको बि निजी अस्पताल में ख़र्च थींदो उहा बर्दाश्त कंदी। ॿिए तरफ़ निजी अस्पताल में जेको आहे वॾे अंग में नसरुल्ला गडाणी जा चाहींदड़ तोड़े सहाफ़ी मौजूदु आहिनि, इंतज़ार करे रहिया आहिनि त नसरुल्ला जेको गडाणी आहे उनखे निजी अस्पताल में मुंतकिल कयो वञे। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त कराची एयरपोर्ट खां जेको आहे निजी अस्पताल ताईं जेको आहे उन सां गॾु सीनियर सहाफ़ी बि मौजूदु आहिनि, पर कुझु देरि बाद जेको आहे निजी अस्पताल में नसरुल्ला गडाणी खे पहुचायो वेंदो, जंहिं बाद सिंध सीनियर सूबाई वज़ीर पिणु इहो ट्वीट कयो आहे त जेको बि ख़र्च थींदो उहो वज़ीर आला जी हिदायतुनि ते सिंध हुकूमत पिणु बर्दाश्त कंदी। जी ठीकु आहे, महिरबानी अव्हां जी। तव्हांखे ॿुधायूं पिया, कराची मां अव्हांखे अपडेट कयूं पिया। हमले में ज़ख़्मी थियल सहाफ़ी एयर एम्बुलेंस ज़रिए एयरपोर्ट पहुची वियो आहे। नसरुल्ला गडाणी खे आगा खान अस्पताल मुंतकिल कयो पियो वञे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे, कराची मां हमले में ज़ख़्मी थियल सहाफ़ी एयर एम्बुलेंस ज़रिए एयरपोर्ट पहुची वियो आहे। नसरुल्ला गडाणी खे आगा खान अस्पताल मुंतकिल कयो पियो वञे। वॾे वज़ीर जी हिदायत ते समूरो ख़र्च सिंध सरकार बर्दाश्त कंदी। अव्हांखे अपडेट कयूं पिया। सहाफ़ी नसरुल्ला गडाणी खे माथिले में ज़ख़्मी कयो वियो हो, जंहिंखे कराची आंदो वियो आहे ऐं आगा खान अस्पताल में इलाज कयो वेंदो। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं शहज़ाद जलबाड़ी खां। जी शहज़ाद, वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी शहज़ाद, अपडेट कजो, कहिड़ा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? शहज़ाद, आवाज़ अचे पियो अव्हांखे मुंहिंजो? अव्हां मूंखे ॿुधी सघो था? शहज़ाद सां असांजो राब्तो न पियो थी सघे। अव्हांखे अपडेट कयूं पिया। कराची मां अव्हांखे ॿुधायूं पिया, हमले में ज़ख़्मी थियल सहाफ़ी एयर एम्बुलेंस ज़रिए एयरपोर्ट पहुची वियो आहे। नसरुल्ला गडाणी खे आगा खान अस्पताल मुंतकिल कयो पियो वञे।